इमाम हसन अलैहिस्सलाम जिन फरमाइनि था, बेशक अल्लाह ताला माह रमज़ान खे इंसाननि जे लाइ मुक़ाबिले जो मैदान क़रार ॾिनो आहे, जंहिंमें इंसान अल्लाह साईं जी इताअत ऐं रिज़ायत जे ज़रिए हिक ॿिए ते सिबक़त हासिल कंदा आहिनि। कुझु माण्हू इन कम में अॻभराई कंदा आहिनि ऐं कामयाब थींदा आहिनि, ऐं कुझु वरी कोताही कंदा आहिनि ऐं नाकाम ऐं नाउमीद रहिजी वेंदा आहिनि। तअज्जुब आहे ऐं वाक़िअन तअज्जुब आहे उन इंसान ते जेको हिन मुबारक महीने में खेल तमाशे में मशगूल आहे, जंहिं महीने में नेक बाना सवाब ऐं जज़ा हासिल कंदा आहिनि ऐं अहले बातिल ज़ियान ऐं नुक़सान कंदा आहिनि। ख़ुदा जो कसम, अगर पर्दा हटाया वञनि त माण्हू ॾिसंदा नेक बंदा नेकी में मशगूल ऐं बदकार पंहिंजी बदी में गिरफ़्तार हूंदा आहिनि।